प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति सां अॼु जे सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। 18 अध्याय मोक्ष संन्यास। 49 नंबर श्लोक असां ॿुधोसीं। हाणे 50 नंबर श्लोक श्रवण कंदासीं। इन में ज्ञान जी साधना जी ॻाल्हि आई आहे। भगवत गीता में सब कुछ आहे। ज्ञान जी साधना भी आहे, भक्ति कीअं कजे, कर्म मार्ग छा आहे, ॿिए बि सभु ॻाल्हियूं आयूं आहिनि। सभई असांजे लाइ कोन्हनि, जेका असांखे ठीकु लॻे उहा असांजे लाइ आहे। पर ॿुधण में त सभु सुठा ई पिया था लॻनि, सभु चैप्टर। त हाणे अर्जुन जो क्वेश्चन आहे संन्यास छा आहे। त संन्यास जी ॻाल्हि अचे थी। संन्यास संसार खां थोरो डिटेच थियण खे चइबो आहे, पर डिटेच थियण खां पोइ परमात्मा सां जुड़ण खे संन्यास चइबो आहे। पर उन परमात्मा सां जुड़ण में भी ज्ञान, भक्ति, कर्म ये 3 मार्ग अची वेंदा आहिनि। त सन्यासी ज्ञानी भी थी सघे थो, सन्यासी भगत भी थी सघे थो, कर्म योगी भी थी सघे थो, कुछ भी थी सघे थो। त कृष्ण भगवान सभिनि खां पहिरीं हींअर ॿुधाईंदो, जेको सन्यासी ज्ञानी थी करे परमात्मा ताईं पहुचे थो उन जे बारे में। पोइ ॿुधाईंदो जेको सन्यासी भगत थी करे परमात्मा ताईं पहुचे थो उन जा लक्षण, उन जा साधन। त हिन 50 नंबर श्लोक में कृष्ण भगवान ॿुधाए थो ज्ञान जे बारे में कि जेको सन्यासी ज्ञान मार्ग सां परमात्मा ताईं पहुचे थो उन जे बारे में तूं मूंखां समझ। छो त ज्ञान समझण जी ॻाल्हि आहे। हिते अखर आयो आहे निबोध। सिद्धिं प्राप्त है यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध में समासेद एव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। निबोध अखर जो अर्थ आहे समझ। हे अर्जुन, जंहिं ज्ञान सां ब्रह्म जी प्राप्ति थिए थी हिकिड़े सन्यासीअ खे, उहो ज्ञान योग मूंखां तूं समझ। ज्ञान समझण जी शइ आहे, चङी तरह समझण जी शइ आहे ज्ञान मार्ग। भक्ति मार्ग में समझ में न बचे काई ॻाल्हि कान्हे, केवल समर्पण हूंदो आहे। सेवा, समर्पण। कर्म योग में क्रियाऊं वधीक हूंदियूं आहिनि। त जंहिंखे ज्ञान मार्ग जो शौक़ हुजे उहो पंहिंजी समझ पकी रखे, पंहिंजी बुद्धि ठीक रखे, निष्पक्ष बुद्धि रखे, शुद्ध बुद्धि रखे। उनमें समझ जो कम वधीक आहे ज्ञान मार्ग में। त जिन भी मायुनि खे शौक़ आहे ज्ञान पाइण जो, उन लाइ पहिरीं शर्त आहे कि वो समझे। सत्संग में वञे सुठी ॻाल्हि आहे, पर समझे, दिमाग़ खोले करे समझे। असांजो ज्ञान जो सत्संग कोन्हे, ही भगवत गीता जो सत्संग आहे।
पर जेको जिन ठेको खयो आहे ज्ञान जो, वो ज्ञान जे अलावा कुछ ॻाल्हाईंदा ई कोन्हनि। अहिड़ा ऊचा पहुतल जेके आहिनि ग्रुप, उते जेको वञे उन लाइ ज़रूरी आहे कि तूं अगरि ज्ञान खे चुनियो अथई त तोखे सम्झ पूरी खुलियल रखणी पवंदी। किथे बि डाउट रहे त तूं उनखे क्लियर कर। तुंहिंजो सम्झ, तुंहिंजो विवेक सुम्हे न जागे। ज्ञान मार्ग जी इहा पहिरीं शर्त आहे, समझी करे हलबो आहे। पर असां त ॾिसंदा आहियूं कि जिते इन्हनि सत्संगनि में कोई कंफ्यूज थींदो आहे, प्रश्न पुछंदो आहे, त उनखे चयो वेंदो आहे मन न हलाए, मन मत चला, ज्यादा डीप में मत जा। त इन जो मतिलब जो नकली आहे ज्ञान। सिधी सही ॻाल्हि आहे। न त ज्ञान जी पहिरीं शर्त आहे कि वक्ता बि सुजान हुजे, जागियल हुजे, छो त उहो सीट ते वेठो आहे ज्ञान बांटण लाइ, माना जाॻाइण लाइ हेॾी वॾी जिम्मेदारी खई आहे हुन, त उहो बि जागियल हुजे, श्रोता बि जागियल जागरूक थी करे प्रश्न पुछे, त आहे उहो सही सिस्टम। तो ॾुखियो आहे ॾाढो। पर असांजे समाज में ईअं ई थींदो आहे, जेका शइ ॾुखी आहे माण्हू उन अखर जो दुरुपयोग कंदो आहे। जीअं ज्ञान ॾुखियो आहे, पर उहो धारण करे ऐं ॿुधाईंदो आहे कि मां उहो आहियां, मां उन मार्ग जो आहियां, मां उन सत्संग जो आहियां, जंहिंजे करे उनजी साधना अजाई हली वेंदी आहे। त बेस्ट इहो आहे असां पंहिंजी रुचीअ जे अनुसार मार्ग चुनियूं। भक्ति सुठी लॻे त भक्ति मार्ग अपनायूं, प्रेम कयूं परमात्मा सां, कर्म मार्ग जा हुजूं त कर्म कयूं, सेवा कयूं। त हिते चर्चा थी हले ज्ञान जी। कृष्ण भगवान ॿुधाए थो 50 नंबर श्लोक में कि हे अर्जुन, तूं मूंखां सम्झ ज्ञान, जंहिं ज्ञान सां ब्रह्म जी प्राप्ति थी वेंदी आहे। संक्षेप में मूंखां सम्झ, ही वो ज्ञान योग प्राप्त थींदो आहे निष्कर्म सिद्धीअ सां, जंहिंजे बारे में असां ॿुधोसीं, निष्कर्म सिद्धि। माना कर्म न करणो पए, पर तब कर्म थींदो रहे। ज्ञान योग जो इनखे सिद्धि चइबो आहे। या कर्म थिए पियो थो, पर उनखे को मेहनत कोन पई थी लॻे, उन कर्म जो फ़ाइदो नुक़सान उनखे कोन पियो थो लॻे, इनखे सिद्धि चइबो आहे, नैष्कर्म्य सिद्धि। कृष्ण भगवान हिते ॿुधाए थो सिद्धि प्राप्त है, जेको सिद्धि प्राप्त तो करे वठे, या पहिरीं शर्त आहे उन लाइ, ज्ञान मार्ग जे लाइ, कि वो सिद्धि हासिल करे। पर कहिड़ी सिद्धि? अंतःकरण जी शुद्धि। कृष्ण भगवान सिद्धि हुनखे न चयो आहे जेका गुरु नानक सां जेके सिद्ध मिलिया हुआ, उन्हनि सिद्धनि खे शक्तियूं हुयूं, अणिमा महिमा, हवा में उॾण जी शक्ति, चमत्कार ॾेखारण जी शक्ति, सिद्धि। श्री कृष्ण भगवान उन सिद्धीअ खे सिद्धि न चयो आहे। आम भाषा में सिद्धि उनखे चयो वेंदो आहे, चमत्कार ॾेखारण खे। कृष्ण भगवान ॿुधायो आहे, असां ॿुधी चुका आहियूं 49 नंबर श्लोक में, सिद्धि कंहिंखे चइबो आहे? जंहिं वक़्तु साधक जी बुद्धि आसक्ति रहित थी वञे, स्पृहा रहित थी वञे ऐं जितात्मा थी वञे,
त उनखे चइबो आहे सिद्धि। सरल भाषा में ईअं सम्झो, सिद्धि उनखे चयो आहे कृष्ण भगवान कि जॾहिं माण्हू एतिरो सिद्ध थी वञे कि हाणे उनखे कुछ खपे ई कोन, काई पराधीनता न, काई अपेक्षा न, जंहिंखे कुछ न खपे उहो सिद्ध। ऐं सिद्ध न शुद्ध भी, शुद्ध ई परम सिद्ध हूंदो आहे। हिकु थींदी आहे सिद्धि ऐं हिकु थींदी आहे शुद्धि। मन जी शुद्धि, अंतःकरण जी शुद्धि, बुद्धीअ जी शुद्धि, मन जी शुद्धि, अहंकार जी शुद्धि, चित्त जी शुद्धि। कृष्ण भगवान इन खे सिद्धि चयो आहे। उहा सिद्धि त उहा आहे फासण वारी, जंहिंजे नाले ॻाल्हियूं कंदा आहिनि कि असांजे गुरूअ में सिद्धि आहे ॾाढी वॾी। सिद्धि पाइण लाइ त ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। शुद्धि पाइण लाइ केवल थोरो सुधरणो पवंदो आहे, ॿियो कुछ बि न करणो आहे। शुद्धि वॾी शइ आहे। सिद्धीअ में त अहंकार अची वेंदो आहे, परमात्मा कोन ईंदो आहे, अहंकार अची वेंदो आहे। शुद्धीअ में परमात्मा सां मिलाप थी वेंदो आहे, अंतःकरण जी शुद्धि। कोई सत्संगी चए, कोई सत्संगी गुरु इहो चए कि कोरोना आयो, एॾो हलियो, इहो त असांजे गुरूअ खे पहिरीं खां ई ख़बर हुई। हो त सिद्ध पुरुष आहिनि असांजा गुरु, ऐं उन्हनि असांखे पहिरियों ई चई छॾियो कि न अचिजो सत्संग में, छो त उहो सम्झी विया कि सत्संग थींदो, कोरोना ईंदो त खतरो थी वेंदो। त इहा आहे सिद्धि। हालांकि सिद्धि कान्हे इहा, पर ही हिनखे ॿुधाईंदा आहिनि सिद्धि, कि असांजे गुरूअ पहिरीं ॼाणे वरितो हो। इन करे भॼी वियो सभिनि खां पहिरीं। उहो सिद्ध हो असांजो गुरु, उहो सम्झी वियो हो कि हीअं थींदो। इहो चवण इनखे चइबो भाई हे त ॿुधाइनि असांजे गुरूअ में सिद्धि आहे। अगरि कोई ईअं करे थो संत या गुरु कि मूंखे पहिरियों ई ख़बर हुई ऐं मां रोके वरितो, त हलो नकली सही पर सिद्धि मञबी। पर शुद्धि उनखे चइबो अगरि वो गुरु चए हे भगवान असां सभु हाराइजी वियासीं, कॾहिं सोचियो ई कोन हो कि ईअं बि थींदो, असां ख़ुदि चपेट में अची वियासीं, माना भगवान असां सभिनि खां मथे आहे। इहो चवण वारो संत सिद्ध कान्हे पर शुद्ध आहे। इहो फ़र्क़ु आहे शुद्धीअ में ऐं सिद्धीअ में। अञा ताईं बि जेको जिद करे कि मूंखे त पहिरीं खां ई ख़बर हुई हीअं थींदो, त उहो पाण खे सिद्ध पियो थो साबित करण जी कोशिश करे, पाण खे शक्तिशाली पियो थो ॾेखारण जी कोशिश करे। जबकि हाणे काई गुंजाइश कोन्हे। हाणे केॾो बि उहो संत तर्क ॾे, नाटक करे, हाणे पोल खुली चुकी आहे सभिनीनि जी। कोई सिद्ध विद्ध कोन्हे हिन कलयुग में। पर अगरि कोई जोर ॾेई करे चए त माना उहो पाण खे सिद्ध थो साबित करे, शुद्ध न। ऐं कृष्ण भगवान तो चए शुद्ध, अंतःकरण जी शुद्धि आवश्यक आहे। अगरि ज्ञान बि खपे त ज्ञान मार्ग में पहिरियों त सिद्धि खपे, माना शुद्धि खपे अंतःकरण जी। उन सां इहो थींदो, पोइ उन जंहिंजो अंतःकरण शुद्ध आहे उनखे न का कामना हूंदी आहे, न का आसक्ति, न कंहिंमें ममता, न कामना न ममता, न अहंता न ममता। उनजो हृदय शुद्ध थी वियो, अहंकार नाश थी वियो, अहंकार भी नाश थी वियो, ममता भी नाश थी वई। ज्ञान मार्ग जी पहिरीं सीढ़ी। ऐं हिननि बेवकूफ़नि जी शुरूआत अहंकार खां थींदी आहे। बेवकूफ़ खे नकली ज्ञानी
कोचिंग सेंटर है, नकली ज्ञानी कोचिंग सेंटर। शुरुआत अहंकार खां, पहिरें ॾींहुं संत जी उपाधि, ॿिए ॾींहुं भगवान जी महापुरुष जी उपाधि, टे ॾींहुं भगवान जी उपाधि, न ऋषि मुनि जी उपाधि, पोइ भगवान जी उपाधि। रोज अहंकार वधंदो स्टेप बाय स्टेप। जबकि कृष्ण भगवान चए थो ज्ञान मार्ग में पहिरीं त अहंता ममता छुटी वेंदी आहे। जंहिं ॾींहुं असांखे पंहिंजी अज्ञानता ख़बर पए कि असां में कुझु ज्ञान कोन्हे, इहो ॾिसी वरितोसीं, सभु ॻाल्हियूं हुयूं, उहे कम आयूं बि कोन। जंहिं ॾींहुं इहो महसूस थिए, असहायता महसूस थिए, अज्ञानता महसूस थिए, तॾहिं समझो ज्ञान जो पहिरियों ॾाको शुरू थियो। अज्ञानता खां पहिरियों ॾाको शुरू थींदो आहे। त कृष्ण भगवान चए थो कि शुद्ध माण्हू ई ब्रह्म खे प्राप्त थींदो आहे। जेको शुद्ध आहे उहो ई ब्रह्म परमात्मा सां वञी मिलंदो आहे। शुद्ध, जंहिंजे मन में छल कपट कान्हे, जंहिंजे मन में ये कूड़ कान्हे, जंहिंजी मानसिकता दूषित कान्हे, जेको आसक्ति रहित आहे, उहो परम सिद्धीअ खे प्राप्त थींदो आहे। हे अर्जुन, तूं मूंखां ॿुध, मूंखां सम्झ उन ज्ञान मार्ग जा लक्षण। बुद्धया विशुद्धया युक्त धृत्या आत्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो व्यदुष्य च विविक्त सेवी लघ्वाशी यत् वाक्याय मानस ध्यान योग पर नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तः ब्रह्म भूयाय कल्पते। कृष्ण भगवान इन 3 श्लोकनि में उन ज्ञान मार्गीअ जा साधन तो ॿुधाए कि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खपनि ज्ञान मार्ग जे द्वारा ब्रह्म ताईं पहुचण लाइ। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं खपनि, त पाण ॿुधी था वठूं। पहिरियों विशुद्ध बुद्धि, जंहिंजी ॻाल्हि हले पई, बुद्धि विशुद्ध हुजे। विशुद्ध बुद्धि जो अर्थ आहे जेका बुद्धि फालतू नथी सोचे, जेका फालतू वीचारनि सां भरियल न आहे। बुद्धि आहे त सही, पर कचरो दिमाग में न आहे भरियल, उहा आहे विशुद्ध बुद्धि। कम जो सोचे थी, निर्णय करण बुद्धीअ जो कमु आहे। सही ऐं ग़लति खे पहचानण बुद्धीअ जो कमु आहे, जेका इहो करे थी। पर जेका बुद्धि फालतू थी सोचे न, उहा अशुद्ध बुद्धि आहे। अशुद्ध बुद्धि, हर ॻाल्हि में उल्टो ई सोचणो आहे, हर ॻाल्हि में। जीअं कोई सत्संग में अचे ऐं बुद्धि शुद्ध न हुजेसि त उहो इहो ई सोचींदो कि अॼु माण्हू घटि आया आहिनि, छा थो कारण थी सघे। पोइ अलाए किना हुनजी बुद्धि हली वेंदी, ही थी सघे थो। ऐं उहा बि त कोन ई आहे, शायदि हुनजो घोट खे कोरोना थी वियो अथसि, कुझु बि। छो त हुन माईअ जी बुद्धि शुद्ध कान्हे, उन हमरा जी माई या भाईअ जी बुद्धि ठीक न आहे, तॾहिं उहा कुझु बि सोचींदी वेंदी।
ज्ञान मार्ग में सभिनि खां पहिरीं बुद्धीअ जी शुद्धि आवश्यक आहे। मतिलबु ओॾां वञू ई न, ओॾां वीचार ढुकाए ई न जिते कोई लेन देन कान्हे असांजो। तूं बुद्धि शुद्ध रख, माना शांति स्थिरता रख दिमाग़ जी, वीचारनि जी। जे ॾीओ ॿरंदो आहे, हिकु ॾीओ ॿरंदो आहे अहिड़े तेल में जेको धुओं छॾींदो आहे, पर ॾीओ अगरि घीअ में ॿारिजे, शुद्ध घीअ में, त धुओं न छॾींदो आहे। जेॾी महिल शुद्ध घीअ जो ॾीओ ॿरंदो आहे त बिना धुएं जे केवल लौ नज़र ईंदी आहे, ज्योति नज़र ईंदी आहे। तहिड़ी तरह शुद्ध बुद्धि ईअं थींदी आहे, बिना धुएं जी ज्योति, स्पष्टता। ऐं जंहिं ॾीए मां कारो कारो धुओं निकिरे, उहा आहे अशुद्ध बुद्धि। उहा वीचारनि सां मलीन लॻी पई आहे, कुझु बि सोचे पई थी। त विशुद्ध बुद्धि। ॿियो आहे लघ्वाशी। लघ्वाशी जो अर्थ आहे नियमित भोजन करण। हाणे ज्ञान मार्ग में भोजन जो वर्णन छो आयो आहे? ज्ञान मार्ग में भोजन त खपंदो आहे शरीर खे, पर कॾहिं कॾहिं तथाकथित ज्ञानी भोजन करण छॾे ॾींदो आहे ऐं इहो ॿुधाइण जी कोशिश कंदो आहे कि असां बिना भोजन जे रही था सघूं, केवल फल ऐं फूल भी खाई करे। इन में बि कंदा अथव, जलेबियुनि में बि, कि असांजी दादी भोजन ई न खाईंदी आहे सालनि खां। कृष्ण भगवान चए थो इहा ज्ञान जी निशानी आहे ई कोन। त छा आहे ज्ञान जो लक्षण? ज्ञान जो साधक भोजन खाईंदो, पर सम्यक, जेतिरो खाइण खपे, न घटि न वधीक। जेतिरी आवश्यकता हूंदी शरीर खे, ओतिरो भोजन कंदो ज्ञानी भी। छो त शरीर कहिड़ो ॾोह कयो? ज्ञान तोखे प्राप्त थियो आहे, ज्ञान तोखे हासिल थियो आहे, शरीर जो हुन में कहिड़ो ॾोह? ही शरीर त तो ते डिपेंड आहे न। छा ॿिए हंधि वेंदो छा शरीर रोटी घुरण? तुंहिंजो अहिड़ो ज्ञान कहिड़े कम जो, तूं त प्राप्त थी वएं, तो शरीर सां ज़ुल्म छो करणु शुरू कयो? त कृष्ण भगवान चए थो शरीर खे जेको भोजन ॾे थो सम्यक, इहा ज्ञान मार्ग जी निशानी आहे। त विशुद्ध बुद्धि युक्त लघ्वाशी शब्दादीन विषयान त्यक्त्वा। शब्द आदि, शब्द ऐं शब्द आदि जो अर्थ आहे शब्द, रूप, रस, गंध, ये जेके थींदा आहिनि विषय, जेको इन्हनि खां परे आहे। इन्हनि सां जेके विषय उत्पन्न थियनि था, उन्हनि खां जेको परे आहे। त्याग तो करे, माना फासे नथो, जेको इन्हनि पंजनि विषयनि में फासी करे संसार में आसक्त नथो थिए, ऐं एकांत विविक्त सेवी, जंहिंखे एकांत प्यारो आहे, उहो ज्ञान मार्गी। एकांत माना अकेलोपन। छो त एकांत में असां पंहिंजो पाण सां परिचित थींदा आहियूं। अकेले में, एकांत में असां पंहिंजो पाण खे समय ॾींदा आहियूं, ऐं पंहिंजो पाण खे समय ॾियण में परमात्मा मिली वेंदो आहे। त ज्ञान मार्गी लाइ इहा साधना आहे एकांत, एकांत में रही करे ऐं चिंतन मनन करण। पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हाइण सिख, कुझु एक अकेलो वेहण सिख।
कृष्ण भगवान कि एकांत सेवन करण खपे साधक खे जेको ज्ञान मार्ग जे द्वारा ब्रह्म सां मिलण चाहे थो। पर एकांतवास जो इहो अर्थ कान्हे जेके अॼुकल्ह असां कुझु माण्हू ॾिसंदा आहियूं जिन खां पुॼंदो ई कोन्हे कि कोई घर अचे उन्हनि जे ऐसा उन्हनि जी आव भगत कयूं, इन करे फ्लैट वठी करे दर बंदि करे वेठा हूंदा आहिनि अंदर, त छा उहे एकांतवासी आहिनि? छा आलसी न? जॉब करण वेंदा आहिनि ॾींहं जो, ऑफिस मां शाम जो ईंदा आहिनि, दर बंदि करे वेही रहंदा आहिनि, कोई अचे ई न। हू न चाहींदा आहिनि कि कोई अचे असांखे डिस्टर्ब करे, ऐं ॿुधाईंदा छा आहिनि, असां आधुनिक माण्हू आहियूं, असां स्टैंडर्ड आहियूं, असां पढ़ियल लिखियल आहियूं। ऐं इहो बि चई ॾींदा हूंदा कि कृष्ण भॻवान बि त चयो आहे कि एकांत में रहणु खपे, असां उहे आहियूं। पर न, एकांतवास जो इहो अर्थ कान्हे। एकांतवासी हुजो त जॉब बि छो था कयो, ऑफिस बि छो था वञो, दुकान ते बि छो था वञो? ही एकांतवासी काननि, हीअ उहे ई आहिनि। संसार में कंहिंखे मथां ॾियणो न पए, समय न ॾियणो पए कंहिंखे। एकांतवास जो अर्थ आहे कि एकांत में वेही करे चिंतन करणु, सोचणु थोरो पंहिंजे ई बारे में,
पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हाइण सिख, कुझु एक अकेलो वेहण सिख। जेको तूं ॿियनि सां रही थो 24 कलाक, उहो छॾे करे अकेलो वेही ॾेखार। हाणे एकांत जिन जी मूं ॻाल्हि कई, इहे अकेला कोन हूंदा आहिनि। ज़ाल बि वेठी आहे शेवा लाइ, पुट बि वेठा आहिनि, उहे सभु वेठा आहिनि हाज़िरी भरण लाइ। त एकांत छाजो थियो? एकांत जो अर्थ आहे कोई बि न हुजे ऐं तूं आनंद में हुजे, त उहो एकांत। हिकु सेठ बीमार थी पियो कोरोना में, त डॉक्टर चयईंसि 14 ॾींहं घर में हुजो। हाणे हू घर में हूअं कॾहिं वेठो ई कोन हो, ईंदो ई हो राति जो 11-12 बजे। हाणे हुनखे घर में जो वेहणो पियो त एकांत मिली वियो। उन एकांत में उनजी घर जे हेठि हिकु मोचीअ जो दुकानु हो। उहो मोची रोज भॼन ॻाईंदो हो ऐं पंहिंजो कमु बि कंदो हो। हाणे उन ज़माने में टीवियूं कोन हुयूं, कोरोना हो, टीवियूं कोन हुयूं। उहा मतलब ॿी बीमारी हुई। 14 ॾींहं हुन में बि रहणो पवंदो हो। त सेठ अकेलो वेठो हो त छा करे, हू बोर पियो थिए। पर अॼु पहिरियों दफ़ो हुनखे महसूस थियो कि मुंहिंजे घर जे हेठि हिकु सुठो ॻाइण वारो बि आहे, मूंखे अॼु ख़बर पई। त हुनखे वणंदो हो, हुनजो गानो भॼन ॻाइण वणंदो हो सेठ खे। पहिरियों दफ़ो ही सेठ एकांत जी साधना में जुड़ी वियो, अकेले वेठो हूंदो हो ऐं हिन जा भॼन बि ॿुधंदो हो। त उन में ठीक बि थियो, धीरे धीरे ठीक थियो। हिनखे पहिरियों दफ़ो ख़बर पियो कि एकांत जो आनंद छा थींदो आहे। हिन हुन मोचीअ खे घुरायो, मोचीअ खे घुराए करे ऐं 500 रुपया ॾिनईसि। चयईसि भाई तो ॾाढा सुठा भॼन ॻाया ऐं तूं वठ, ईअं ई ॻाईंदो कर रोज, मूंखे ॾाढो सुठो लॻो। हाणे वो 500 रुपया वठी त वियो। ॿियो ॾींहुं थियो, सेठ इंतजार में वेठो आहे कि हाणे ॻाइण वरी शुरू कंदो, पर अॼु आवाज ई कोन आयो। भॼन बंदि थी वियो, आवाज अचणु बंदि थी वियो। सेठ चई इहा कहिड़ी ॻाल्हि थी? सेठ वयसि हुन मोचीअ वटि, चयसि तूं त ठीकु आहीं न, तोखे त हाणे कोन चयो अथनि घर में रहो, तो अॼु ॻाइण ई बंदि करे छॾियई। उन मोचीअ चई साईं सुठो थियो तव्हां अची विया, हे पंहिंजा 500 रुपया वापसि वठो। तव्हां जीअं मूंखे 500 रुपया ॾिना अथव, हाणे मूंखां भॼन निकिरे ई कोन थो। उहा प्रीति ख़तम थी वई जेका भॻवान सां हुई। हाणे अॻे एकांत में मां हूंदो हुउमि, पंहिंजो कमु कंदो हुउमि, भॼन भॻवान सां ॻाल्हियूं करे भॼन ॻाईंदो हुउसि। जॾहिं खां तव्हां 500 रुपया ॾिना अथव, मुंहिंजो एकांत नष्ट थी वियो आहे। हाणे मुंहिंजे दिमाग़ में संसार पियो थो हले कि 500 रुपये जो छा करणो आहे, किथे किथे ख़र्च करणो आहे। त एकांत पैसनि सां कोन मिलंदो आहे। एकांत लाइ बल्कि फ्री थियणो पवंदो आहे, इहे शयूं छॾणियूं पवंदियूं आहिनि। इन एकांत खे साधन ॿुधायो आहे श्री कृष्ण भगवान विविक्त सेवी। ॿियो आहे धैर्य, मतलब धैर्य। भगवान खे पंहिंजो लक्ष्य ठाहे करे ऐं धैर्य सां कमु करणु, विश्वास रखणु, इहो धैर्य आहे। आत्मानम नियमय, मतलब पंहिंजे अंतःकरण ऐं इंद्रियनि खे जो संयम करणु। इंद्रियनि जो इहे सभु असां ॿुधी चुका आहियूं पहिरीं। इंद्रियनि जो संयम करणु माना किथे लॻाइणियूं आहिनि इंद्रियूं, उनखे संयम चइबो आहे। ॿियो आहे यत वाकया मानस, मतलब मन, वाणी ऐं शरीर खे कंट्रोल में रखणु। मन, वाणी ऐं शरीर,
मतलब वाणीअ सां फालतू न ॻाल्हाइण, मन सां फालतू न सोचण ऐं शरीर खे फालतू न भॼाइण। इनखे चइबो आहे संयम। यत वाकय मानसः, मन वाणी ऐं शरीर खे फालतू वेस्ट न करण, इन जी शक्ति फालतू न विञाइण। इहो ज्ञान मार्ग जे साधक लाइ ज़रूरी आहे। मन फालतू न भॼाए, शरीर खे बि फालतू न भॼाए ऐं पंहिंजी वाणीअ खे बि फालतू न भॼाए। कम जो ॻाल्हाए, कम जा भॼ डुक करे ऐं कम जो ई सोचे। ॿियो आहे राग द्वेषो व्यूदस्य, राग ऐं द्वेष खे नष्ट करे। राग जो अर्थ आहे संसार में का शइ वणी वई, उन सां अटैचमेंट थी वियो, उनखे संभाले रखियासीं, इहो राग थी वियो। वो धन भी तो थी सके, सोन भी तो थी सके, कुछ भी तो थी, सीट भी थी सके। ऐं कोई माण्हू असांजी उहा सीट, धन या पद अगरि खसण चाहे ऐं क्रोध अचे त हिनखे चइबो आहे द्वेष। उन सां द्वेष थी वेंदो, जेको असांजे अहंकार खे रुकावट थो विझे, जेको असांजो स्वार्थ पूरो करण में रुकावट थो विझे, उन सां थी वेंदो द्वेष। त जेको ॿिन्हिनि खां बची थो वठे, न राग थो करे न द्वेष थो करे। ऐं ॿियो वैराग्य। वैराग माना हिन संसार खे जीअं चङी तरह ॾिसी वरितो, ॾिसी करे छॾे ॾिनो, इहो आहे वैराग। इहे सभु ज्ञान मार्ग जा साधन आहिनि। वैराग्यम समुपाश्रितः, जेको वैराग जो आश्रय थो वठे। कोई धन जो आसरो वठंदो आहे, कोई नेता जो, कोई मंत्रीअ जो, पर ज्ञानी माण्हूअ खे केवल वैराग जो ई आसरो हूंदो आहे। माना निर्लिप्त हूंदो आहे, उहो पूरी तरह निर्लिप्त। ॿियो, जंहिं अहंकार जे हिननि विकारनि जो त्याग करे छॾियो, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध ऐं परिग्रह, चोरी करण, जे हिननि सभिनी जो त्याग कयो ऐं नित्यम ध्यान, जेको नित्य ध्यान में थो रहे, होश में थो रहे, जेको निरंतर कम कंदे वक़्त बि ऐं भगवान जे लाइ कोई साधन कंदे वक़्त बि जेको ध्यान में थो रहे, इहे उन जा लक्षण आहिनि ज्ञान मार्गीय जा। ध्यान योग पर निर्मम, ममता रहित, जेको ममता रहित आहे। अगरि असांखे पतो पइजी वञे कि शयूं सदाई न रहंदियूं या शयूं हूंदियूं पर असां कोन हूंदासीं, त ममता ख़तम थी वेंदी। ममता जो अर्थ आहे कि असां इहो सोचे वेठा आहियूं कि शयूं सदाई रहंदियूं। जीअं बाजो आहे, सदाई कोन रहंदो, या रहंदो त असां कोन रहंदासीं। इहा सम्झ अची वञे त ममता ख़तम। निर्मम ऐं शांति, शांति युक्त पुरुष ज्ञानी थींदो आहे। जेको सदाई शांत थो रहे मन सां, उहो सच्चिदानंद घन ब्रह्म भूआय, माना उहो परमात्मा सां मिलण जो पात्र थींदो आहे। इहे सभु जेके असां ॿुधासीं, वधीक विस्तार कोन कयोसीं, केवल ॿुधी वरितोसीं। जेको ई गुण साधन करे थो, उहो सन्यासी ज्ञान मार्ग जे थ्रू ब्रह्म सां मिलण जो पात्र थी वञे थो। त थी सघनव त कयो। अच्छा, सभु न थी सघनि, हिकिड़ो बि जेके असां ॿुधासीं, इन्हनि मां अगरि हिकिड़ो बि असां साधे वठूं त एक साधे सभु सधे। हिकु अगरि सही ढंग सां थी वञे न, त ॿिया पाण ई थी वेंदा। जीअं मान लो असां सिर्फ़ एकांत वारो खणूं गुण, एकांत में रहण जो अभ्यास कयूं, त ॿिया पाण ई अची वेंदा। या वैराग धारण कयूं, सचो वैराग,
त ॿिया पाण ई अची वेंदा। ईअं थींदो अथव एक साधे सभु सधे। त इन्हनि मां अगरि हिकिड़ो बि असां खणी सघूं त ज्ञान मार्ग जी यात्रा शुरू थी वेंदी ऐं उन परमात्मा सां मिली वेंदासीं। हिते सत्संग जी समाप्ति आहे। वरी पाण मिलूं त 2 ॾींहंनि खां पोइ।